नाज़िन वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वज़ीर आज़म कराची लाइ तरक़ियाती मंसूबनि जो ऐलान कंदो। वज़ीर आज़म हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज ऐं आमिर कियानी बि वज़ीर आज़म सां गॾु आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म जो एयरपोर्ट ते इस्तक़बाल कयो आहे। वज़ीर आज़म कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान तहत 802 अरब रुपयनि जे मंसूबनि जो ऐलान कंदो। वज़ीर आज़म खे कराची में बरसाति खां पोइ सूरतहाल ते ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म वॾे वज़ीर मुराद अली शाह पीटीआई अॻवाननि इत्तेहादियुनि ऐं वापारियुनि सां बि मुलाक़ातूं कंदो। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वज़ीर आज़म कराची लाइ तरक़ियाती मंसूबनि जो ऐलान कंदो। वज़ीर आज़म हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज ऐं आमिर कियानी बि वज़ीर आज़म सां गॾु आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म जो एयरपोर्ट ते इस्तक़बाल कयो आहे। वज़ीर आज़म कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान तहत 802 अरब रुपयनि जे मंसूबनि जो ऐलान कंदो। वज़ीर आज़म खे कराची में बरसाति खां पोइ सूरतहाल ते ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म वॾे वज़ीर मुराद अली शाह पीटीआई अॻवाननि इत्तेहादियुनि ऐं वापारियुनि सां बि मुलाक़ातूं कंदो।